असांजे लाइ तमामु घणी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे छाजे करे जो गूगल एडसन जे तरफ़ां असांखे चिठी मिली वई आहे। दोस्तो, जिन्हनि जा चैनल मोनिटाइज़ आहिनि ऐं जेके यूट्यूब ते कमु था कनि उन्हनि खे हिन शइ जी तमामु घणी इम्पोर्टेंट जी ख़बर हूंदी। दोस्तो, अॼोके वीडियो में ॻाल्हि कंदासीं हे जेका चिठी असां वटि आई आहे गूगल एडसन जे तरफ़ां, इहा कहिड़े कम में ईंदी आहे ऐं उन खां अलावा हिन जो छा मक़सदु हूंदो आहे अचण जे लाइ, ऐं हिन खां अलावा तव्हां यूट्यूब मां हिकु रुपयो बि नथा कमाए सघो जे अगरि हे शइ तव्हां वटि न थी अचे। दोस्तो, हिन जे लाइ तमामु असां घणो इंतज़ारु कयो ऐं हे घणनि ॾींहंनि में असां वटि घर ते अची पुॻो। तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं ऐं उन खां अलावा वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तो, असां 1 महीनो अॻु में पंहिंजे चैनल यूट्यूब खे मोनिटाइज़ कयो जंहिंमें असांजा डॉलर बि ठहण स्टार्ट थिया। दोस्तो, असांजो गूगल एडसन में हिकु अकाउंट ठाहिबो आहे जंहिंजे ज़रिए तव्हां वटि पैसा ईंदा जेका यूट्यूब जे अर्निंग थींदी। दोस्तो, सभ खां पहिरीं जेको गूगल एडसन आहे उन में तव्हांखे पंहिंजो एड्रेस वेरिफिकेशन कराइणो पवंदो आहे। मेन कमु उन में हूंदो इहो आहे, जेसिताईं जे अगरि तव्हांजो एड्रेस वेरीफाई नथो थिए तेसिताईं तव्हांखे यूट्यूब मां हिकु चाराना बि नथा मिलनि, तेसिताईं न मिलंदा। हे कमु तव्हांजे लाइ इंतिहाई घणो लाज़मी आहे। दोस्तो, असां ॾाढा ॾींहं इंतज़ारु कया ऐं हे जेका चिठी आहे इहा घणनि ॾींहंनि में तव्हां वटि रसंदी ऐं असां वटि घणनि ॾींहंनि में पुॻी इहा बि तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। दोस्तो, असां वटि हिन चिठी तक़रीबन शहर में रहूं था असां जामशोरे ज़िले में, त हे चिठी असां वटि अची पुॻी तक़रीबन 16 खां 17 ॾींहंनि जे अंदरि में अची असां वटि पुॻी। जे अगरि तव्हां ॿहिराड़ी में किथां तालुक़ु रखो था त पोइ तव्हां वटि हे महीनो बि लॻी थो सघे ऐं 1.5 महीनो बि लॻी थो सघे हिन चिठीअ खे तव्हां वटि अचण जे लाइ। त दोस्तो, यूट्यूब चैनल असां पंहिंजो मोनिटाइज़ कयो, असांजा डॉलर बि स्टार्ट थी चुका आहिनि ऐं इनशाला असां पहिरीं अर्निंग जेका खणंदासीं उहे बि तव्हां सां शेयर कंदासीं। इनशाला असां हिकु जेको आहे सो तव्हां सिंधियुनि भाइरनि जे लाइ हिकिड़ो नओं चैनल बि ठाहिण जो सोचूं पिया था जंहिंमें तव्हांखे सेखारियूं त यूट्यूब मां पैसा कीअं कमाइजनि। त दोस्तो, मां तव्हांखे हिन में हिकिड़ो वीडियो सिर्फ़ु तव्हां सां शो कंदुसि। उन हिकिड़े वीडियो असांखे घणा डॉलर कमाए ॾिना ऐं पाकिस्तानी घणा रुपया उहे थियनि था उहे बि तव्हां सां हिन वीडियो में शेयर कंदासीं। दोस्तो, हे पासे में स्क्रीनशॉट हली रहियो आहे, तव्हां ॾिसो पिया, हिन में तक़रीबन 55,000 व्यूज़ आहिनि असांजे हिकिड़े वीडियो ते, जंहिं असांखे लॻभॻि 5 खां 6 डॉलर कमाए ॾिना आहिनि जेके पाकिस्तानी तक़रीबन 1500 खां 1800 था थियनि। दोस्तो, यूट्यूब जी कमाई अहिड़ी आहे तव्हांखे सिर्फ़ु महिनत हिकिड़ो अधु कलाक या कलाक करिणो पवंदो, तव्हां सुता पिया हूंदो, वीडियो ते व्यूज़ ईंदा, तव्हांजा डॉलर में पैसा स्टार्ट थींदा। मां पंहिंजे सिंधी दोस्तनि खे ऐं पंहिंजे सिंधी भाइरनि खे अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे तव्हां सोशल मीडिया जे तरफ़ अचो, पंहिंजो यूट्यूब चैनल ठाहियो, फेसबुक ते अकाउंट ठाहियो ऐं उन में कॉन्टेंट अपलोड कयो। कुझु टाइम खां पोइ तव्हांजो चैनल मोनिटाइज़ थी वेंदो। दोस्तो, असां इनशाला नेक्स्ट वीडियो खणी ईंदासीं तव्हांजे लाइ, डिटेल में तव्हांखे ॿुधाईंदासीं त मूंखे यूट्यूब ते घणो अरसो थियो ऐं मुंहिंजो चैनल कॾहिं जेको आहे सो मोनिटाइज़ थियो ऐं मुंहिंजा वीडियो कॾहिं वायरल थिया उन खां पोइ मुंहिंजो चैनल मोनिटाइज़ थी वियो। त दोस्तो, वरी महिरबानी, मिलंदासीं के नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह।